अस्सलाम वालेकुम सजणो। लतीफ़ साईं फरमायो, अखड़ियूं पिरीअ रे जेकी ॿियो पसंदि त कढी खे कांगन निवाला नेण ॾियां। अल्लाहु अकबर। साईं लतीफ़ साईं जिन फरमाइनि छा पिया, ही अखियूं जेके इंसान लाइ नेमत ग़ैर मुरकबा आहिनि, तिन जे लाइ लतीफ़ साईं चवनि था त जे पिरीअ खां सवाइ की ॿियो पसंदि त अहिड़ियूं अखियूं कढी कांगन खे ॾेई छॾियां, खाराए छॾियां। साईं पिरी ज़ाहिरी हुजे त बि निहायत प्यारो थो हुजे, ऐं हीउ बैत उन लाइ बि त थी सघे थो। पर साईं लतीफ़ सरकार जो इशारो वहदतुल वजूद जे तरफ़ आहे हिन बैत में, जंहिंजा लतीफ़ साईं क़ाइल बि आहिनि। वटनि पिरी सिर्फ़ु अलाह ताला जी ज़ात आहे, जंहिंजी कुदरत जो को अंत आहे ई कोन। बाक़ी त सभई शइ फना आहे। इमाम ग़ज़ाली साहिब जिन पंहिंजे किताब अहयाउल उलूम में लिखियो त जेको वहदतुल वजूद जो क़ाइल न आहे उहो ॼण काणू आहे, उनखे हिकिड़ी अखि आहे ऐं उहो अञा तौहीद जे दरिया जे ओरे पासे ते खड़ो आहे, बीठो आहे। उहो हुन दरिया जे विच में कोन घिड़ियो आहे, अंदरि ई कोन घिड़ियो आहे। ऐं क़ुर पाक जी सूरह अल अनाम जी आयत 59 जा अल्फाज़ बि ॾिसूं, जिन जो तर्जुमो आहे त वणनि मां निकिरंदड़ को बि पन अहिड़ो न आहे जेको किरियल हुजे पर उनजी अलाह ताला खे ॼाण न हुजे, ऐं ज़मीन जे ऊंदाहनि तहनि में को अहिड़ो दाणू राईअ जे दाणे जेतिरो बि न आहे जंहिंखे बि अलाह ॼाणंदड़ न हुजे, ऐं ज़मीन जे ऊंदाहनि तहनि में को बि दाणू उनखां बि वाक़ुफ़ु आहे। ऐं उन लाइ आली तौर सुकल शइ हिकु खुलियल किताब वांगुरु आहे। ऐं सूरह सजदा जी आयत अञा हिन ॻाल्हि खे वधीक थी वाज़े करे त इन्नहू बिकुल्लि शैइन मुहीत आहे, बेशक हू अलाह हर शइ खे वेढ़ींदड़ आहे, ढकींदड़ आहे। त पोइ साबित थियो त हमेशगी सिर्फ़ु हिकु ज़ात पाक अलाह जी आहे जेको हर शइ जे मथां मुहीत आहे। ऐं लतीफ़ साईं बि उन जी ॻाल्हि करे रहिया त जेकॾहिं अखड़ियूं पिरीअ री जेकी ॿियो पसंदि त कढी खे कांगन निवाला नेण ॾियां। जे लतीफ़ जी ॿोली